खिली ॻाल्हायूं खिली खिकारियूं तव्हां बि साथ ॾियो। रुगो खिलण जो न पर ॾाढी संजीदगीअ वारनि प्रोग्रामनि में बि हू माहिर आहे। सिंधियुनि जो टोटका सरताज, कॉमेडी किंग, खिलाइण जो बादशाह श्री परमानंद प्यासी अची रहियो आहे। कमलेश भाऊ हेसि ताईं जेकॾहिं ही परमानंद अगारे लाइ केरु गॾियो मथे पे चढ़ा चई परमानंद ही आहे छा? चरी जीअं चाक तीअं वेरा वेर वध। मुंहिंजो छा मतिलबु? चई अॻे साल ॾिठोसीं त लॻो पियो भई 40 45 50 खनि साल जो थींदो, हींअर वरी 39 जो थी विया भई। ऐं ख़ासि त भई तुंहिंजे गिलनि जी लाली वधी वई आहे। मुंहिंजो उहो त जया जूं चमाटूं आहिनि न। हा हक़ीक़त अथव तव्हां ऐं उन्हनि जूं वरी चमाटूं त वरी ॻुझियूं हूंदियूं आहिनि न। हा जंहिंखे लॻे रुगो हुनखे ख़बर पए। हा भाई इहो टेबल तव्हां थोरी खणाईंदा, हिन पासे वारा ढकिजी पिया वञनि, मार कुट कंदा। हलिया 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 खण हिनखे। हाणे कुर्सियुनि खे पोइ खणाए छॾिजां अॻो पोइ। आहे आहे जया हाणे मूंसां गॾु हिकिड़ो पहिरेदार रखियो आहे ऐं उहो पहिरेदार अॼु बि गॾु आहे। मुंहिंजी न्याणी सोनिया। यूट्यूब ते तव्हां हुनखे खोड़ ॿुधो हूंदो। चई पप्पा अॼु मां तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदसि। मुंहिंजो हलिया सोची वेठी आहे हिते बिल्कुलु साम्हूं, रिकॉर्ड बि करे वेठी भई मम्मीअ लाइ छा थो चए। छा चवंदुसि पुटु? हा न नथो पुॼी सघिजे मायुनि सां। अहिड़ी सेटिंग सां वेंदी आहे जंहिं पेकनि में वञे न 15 ॾींहं पहिरीं खां चवणु चालू करे जॾहिं चए न मां पेकनि में वेंदुसि न 5 ॾींहंनि लाइ तव्हां मूंसां टच में रहिजो। ए जिन तूं वञ त पोइ टच में रहीं न। ऐं ॾींहं में साॻी ॻाल्हि 10 दफ़ा दोहराए हेॾां थोरो टच में रहिजो न फ़ोन ते। ऐं मुंहिंजो फ़ोन ई थो तोखे ॾियां, तूं वञ न। वई हाणे नेचुरली माण्हू सुबुह हाणे अकेलो थी वियुसि, ॿिनी ॿारनि खे बि खणाए वई। ऐं मायूं वञनि न पेकनि में भॻवान जो कसम हितां 8 हड़ूं खणी वेंदियूं, मोटंदे 24 हड़ूं गॾु हूंदसि। हा पेका त वणनि था न मायुनि खे। पेका एॾा था वणनि न्याणियुनि खे सच पच। मां बि हिकु न्याणी जो पीउ बि आहियां, हिकु न्याणीअ जो सहुरो आहियां, हिकु न्याणीअ जो ॾाॾो आहियां। त मूंखे ख़बर आहे त न्याणियूं केॾियूं मिठियूं थींदियूं आहिनि। कंध भॻियूं जेसि ताईं पेकनि में आहिनि तेसि ताईं त आहिनि ई पेकनि जूं। पर जे पणिजी वेंदियूं सावरनि में पोइ माल खाईंदियूं सावरनि जा, घोटा ॾींदियूं घोट खे, पर उते बि साव छॾींदियूं पेकनि पुठियां। हा जीए बचे मुंहिंजो भाउ। हे ॾिसो असांजी अदी। हा उहो घर में पंहिंजो पाण कोन खणी सघे, हिते स्टेज ते चढ़ी आई आहे भाउ जे मथां घोर ॾियणु। हा न्याणियूं परमात्मा ठाहियूं ई अहिड़ियूं आहिनि न, कहिड़ी धूड़ पाइजे। त ॻाल्हि पे कयमि भई पेका छो था वणनि मायुनि खे। ऐं मां त मर्दनि खे चवंदो आहियां तव्हां पंहिंजे घरवारी खे 4 चंबा हणिजो यार, पर कॾहिं कोन कुछंदव। छो जो उहा न्याणी कंहिं ख़ानदानी घर जी धीअ हूंदी आहे, कंहिं ख़ानदानी घर जी नुंहुं हूंदी आहे। 4 गारियूं ॾिजोसि कोन कुछंदव, बाफ़ ॿाहिरि न कढंदी। छो जो उहा न्याणी कंहिं ख़ानदानी घर जी धीअ आहे, कंहिं ख़ानदानी घर जी नुंहुं आहे। हा 4 ॾींहं रोटी न ॾियोसि हराम जो कुछेव, छो जो उहा न्याणी कंहिं ख़ानदानी घर जी धीअ आहे, कंहिं ख़ानदानी घर जी नुंहुं आहे। पर चैलेंज वारी ॻाल्हि, कॾहिं बि भुल में बि घरवारीअ जे अॻियां रुगो उन जा पेका न कढिजो। हा न त ख़बर पइजी वेंदव त उहा कहिड़नि ख़ानदाननि जी धीअ आहे। मूं त लोढ़ियो आहे न 38 साल, गुड़ जी ख़बर ॻोथरीअ खे। हा ऐं तव्हां ॾिसो मर्द ठोड़ा थी न वञनि। हा जीअं मर्द पुराणो थिए तीअं ठोड़ो बि थिए, ॿोड़ो बि थिए त वरी पोड़ो बि थिए। ऐं मायूं ॼण रोज़ नओं ताकियो पियो फाटे।
ऐं थोड़ा बि को हिकु डिज़ाइन में हुजनि न, हर कंहिंजी डिज़ाइन धार। कंहिंखे ॾिसो त 25-26 बूजर हितां पिया हूंदसि, 25-26 बूजर हितां पिया हूंदसि, बाक़ी सॼो मैदान साफ़। भई जिते खपे क्रिकेट खेॾियो। किन खे त के त वरी तव्हां अहिड़ा बि ॾिठा हूंदा, ईअं लॻंदो आहे ॼण पुठियां हिकिड़ो रुगो फणोटो टंगे आया हुजनि। हा, अहिड़ा बि हूंदा अथव। हाणे जीअं मुंहिंजो हितां विच मां किन जो वरी चतो ई विच मां गुम हूंदो आहे, जीअं मुंहिंजो विच मां जया चतो कढी छॾियो आहे, त पोइ हाणे मां त वरी अटकल कई आहे न, अॻियां वार जेके न उहे कटाए ई कोन, इहो फराज़ विछाइजी वञे। पर तंहिंखां पोइ बि थोरो माना थोरो दोस्तो, इन शइ ते मूं पाण 25 साल रिसर्च कई त भई मर्द ई थोड़ा छो था थियूं, मायूं छो कोन थियूं थीन। आंटा कोन सड़ंदा असांजा, पर कहिड़ी धूड़ पाइजे, ये मायूं थियूं पटे पूरा कनि। ऐं उन में जया, मूंखे त यादि आहे मां शादी करे आयुसि, जीअं जया खे खणी अचां पियो असांजे गिटीअ में लंघे पिया वञूं, आड़े पाड़े वारनि ॿारनि ॾिठो अॻियां। अच्छा, तॾहिं मां जॾहिं शादी अञा कुंवारो हुउसि त तॾहिं सफ़ा जॾो हूंदो हुउसि, सन्नो पिंगलो, भई हवा जे ज़ोर ते हले, परमानंद हवा जे करे ॾाढे लॻे त परमानंद उॾामी वञे। नंढे हूंदे मुंहिंजी माउ बि जेकॾहिं मूंखे बाज़ारि वठी हलंदी त ॿाह खे नोड़ीअ सां ॿधी हलंदी, भई मतां न छोरो उॾामी ॿिए कंहिंजी गोथरीअ में घिड़ी वञे। हा, सचाई अथव। पोइ हाणे अचूं पिया जो घिटीअ में, आड़े पाड़े वारनि ॿारनि ॾिठो, अॻियां मूंखे, पुठियां दरिया शाह जी देॻ। ॿारनि वठी गानो ॻायो, हो चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी। मुंहिंजो बेशर्मा, शर्म कोन थो अचेव? जी छाजो शर्म? तव्हांजो सॼी राति ॻाए असांजो रतु पीअंदा आहियो, असांजी निंडूं फिटाईंदा आहियो, असां तव्हांखे कॾहिं चयो आहे? मुंहिंजो पोइ पुटु हरू भरू इहो ई गानो ॻाइणो आहे? चई असांजी मर्ज़ी। मुंहिंजो धूड़ पायो। अॻिते वधियुसि त हिकिड़े छोरे चयो, न को हाथी न को साथी, न को हाथी न को साथी, ये जोड़ी ॾिस कहिड़ी मस्तु लॻी पई आहे, इहे पियो लॻे ॼण गुघीअ मथां गिलास पियो आहे, गुघी गिलास। उहो जानी दुश्मन में कोन हुनजी संजीव कुमार जी गिची पाणे ई पाणे ॾांहुं पुठियां वेंदी हली हुई, मुंहिंजी बि गिची पुठियां वई हली। ॾिसां मुंहिंजो मरी वे परमानंद, हिन में त एक्सचेंज ऑफर बि कोन्हे। इहो बुशेट थोरी आहे भई दर्जीअ खां सुबाईसीं, दर्जीअ वॾी सुबी छॾी, हाणे वॾे भाउ खे करमनि में भाईअ खणी तूं पाइजां। हीअ त बुशेट पाइणी मूंखे हुई, पर अहिड़ा आंटा सड़ी विया। जीअं घर पहुतासीं, मुंहिंजी माउ दर खोलियो, ॾिठई मुंहिंजो छोरो लाॾे कोॾे पणिजी आया। वई सो आरतीअ जी थाली, जय जय गदी। अड़े मुंहिंजो आरतियूं न, मां ॿुआरो खणी आ, हिनखे झाड़ू पाईसि। वियासीं अंदरि, आड़े पाड़े वारनि दोस्तनि खे ख़बर पई भई परमानंद पणिजी आयो आहे। सो चऊं परमानंद असांखे पार्टी बि कोन ॾिनई। मुंहिंजो पार्टी? चई हा, मुंहिंजो आई जया तव्हांखे खणो। ये चई बुछड़ा या तुंहिंजो माल आहे, असांखे पार्टी खपे। मुंहिंजो पार्टी को शादी करे को ख़ुशि आहियां छा? आंटा सड़िया पिया आहिनि। चई भला तूं नथो ॾीं त असीं था ॾियूं पार्टी। मुंहिंजो ॾियो। सो मुंहिंजे दोस्तनि पार्टी जो आयोजन कयो। हाणे पार्टी हले पई, सभई नचनि टुपनि पिया, खाइनि पीअनि पिया। एतिरे में मुंहिंजे हिकिड़े दोस्त खे चुरच लॻी, चढ़ी आयो स्टेज ते। जया लाइ त डबल सोफ़ो विछायो, ठही बि सघे न। जीअं दोस्त आयो अची मूंखे चई परमानंद हे ॿुधो आहे जया भाभी बि ॾाढो सुठो ॻाईंदी आहे। मुंहिंजो इहा धूड़ पाईंदी आहे। पर जया खां पुछूं के भाभी तव्हां बि ॻाईंदा आहियो न? चई हा भैया मां बि ॻाईंदी आहियां। चई पोइ भाभी प्लीज़ हिकिड़ो ॻायो न, न्यारी मूं ॾे। चई हेॾा मां ॻायां? मुंहिंजो ढो करे ॻाए। चंडी अॼु प्रोग्राम ई तुंहिंजो आहे। चई पोइ हिकिड़ो मां ॻायां थी, पोइ हिकिड़ो तव्हां बि ॻाइजो। ए मुंहिंजो जिन पहिरीं तूं त सुञ कर। भॻवान जो कसम मूंखे त गिचीअ में हथु विझी उथारे बीहारी, पाण बि बीठी, पंहिंजूं ॿई ॿाहूं मुंहिंजे गिचीअ में विधई। ईअं पियो लॻे मां त सॼो वेड़िजी वियुसि। ईअं पियो लॻे ॼण गांइ सां गॾु को गाबो बीठो हुजे।
पर नज़र जेका हुनजी निहारणी आहे, अल्लाह चङे भले खे गुम थी वञे, सो निहारी ॾाढे कुर्ब सां। चई त मां ॻायां थी, मुंहिंजो ॻाए। ओ भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे देखो ये वादा निभाना निभाना, ओ भैया मेरे छोटी बहन को ना भूला। आंटा सड़िया बच्चा, मुझे चंडी राखी को ना दी थी, चीन तकड़ में भूलजी वियसि। हाँ मूंखे चए तूं ॻाए, ए मुंहिंजो जिन मुंहिंजे लाइ बचायो छा अथई जो मां ॻायां, सॼी त सुञ करे छॾी। चीन हेॾां ॾिसो प्लीज़, तव्हां मूंसां जेंटलमैन प्रॉमिस कयो आहे। अड़े तूं चीन प्लीज़ ॻायो न। मूं बि पंहिंजियूं ॿई ॿाहूं उनजे ॻिचीअ में विधियूं, हाणे ॻिचीअ ताईं पहुचनि ई न, ठहनि ई न। घणेई कोशिशूं कयमि, नेठि जीअं तीअं करे ॾिठुमि त ॿई ॿाहूं जया जे कुल्हनि ताईं पहुतियूं। ईअं पियो लॻे ॼण के भित खे झले बीठो हुजां, मनोज कुमार वांगुरु। मूं बि उन ई कुर्ब सां निहारियो ऐं मूं गीत ॻायो। कहिड़ो? हो तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, माईअ खे ॾिसां ॾंदड़ पइजी विया, पर नथो पुॼी सघिजे मायुनि सां। ऐं मां तव्हांखे बि सलाह ॾींदुसि त कॾहिं पंहिंजे माई सां पंगो न वठिणो यार। जे चाहियो था जीवन सुख सां गुज़रे त माई सां पंगो न वठिणो आहे। ख़ासि करके उन्हनि ॾींहंनि में त पंगो वठण जो सोचिजो बि न, जिन ॾींहंनि में उहा ताज़ी ताज़ी अञा पेकनि मां पिनी आई हुजे। हा, पेकाणो पाणी पेट में हूंदो आहे न, पोइ जहिड़ी तहिड़ी कंहिंखे वण घोरो ई कोन ॿधणु ॾींदियूं आहिनि। हा, सो वञे थी पेकनि में, हितां 8 हड़ूं खणी वई, मोटंदे मुंहिंजे साले चाढ़े छॾियुसि। ऐं सावरा कंहिंखे था मञनि? हेतिरा मर्द वेठा आहियो, तव्हां त सावरनि में वेंदा आहियो, मां बि वेंदो आहियां, पर साल में हिकु दफ़ो, उहो बि जॾहिं पार्सल जमा कराइणो हूंदो आहे वेकेशन में, बसि। बाक़ी त हुतां हड़ूं अची वेंदियूं आहिनि। हुन मुंहिंजे साले चाढ़े छॾियईंसि गाॾीअ में, मूंखे फ़ोन कई, चई हेॾां जीजाजी वो जया दीदीअ खे विहारे छॾियो अथमि, ॿई ॿार बि अथसि ऐं सामान चङो अथसि। मुंहिंजो पोइ चइजांसि त अॻ में ई सामान सूधी गेट ते अची बीहे, छो जो गाॾी बीहंदी 2 मिंट। हुन वेचारीअ सामान अची रखियईं अॻियां। जीअं पालनपुर जी स्टेशन आई, मूं बि सामान खणंदो वञा, उछलींदो वञा, खणंदो वञा, उछलींदो वञा। आख़िर में मुंहिंजी न्याणी वीचारी सोना, नंढड़ी वीचारी तिॾ जहिड़ी, इनखे वज में खयो, ढिंग रखियो। छोकिरे खे बि रखियुमि, ढिंग। एतिरे में गाॾी हली ऐं जया रहिजी वई। मूंखे त कुझु न, पर जया जी हालत ख़राबु। नेठि अड़े मुंहिंजो केॾां थी वञे, हलिया गाॾी वई हले, हीअं ॿांह खां झले ढिंग, हीअं जो सट ॾिनी मांसि। चई माण्हू आई, हा हीअं हीअं लाहिबो आहे, मरी पवां हा त? मूं चयो अॼु ताईं मुई आई, चंडी रुगो सदाईं ॻाल्हियूं करे वेंदी आहे, हिकु दफ़ो त ज़बान पूरी कर। चई लो है कीअं? हू ॾिसो तव्हांजो दोस्त साॻियो मनोज, मुंहिंजो हा। चई ॾिसो हुनजी घरवारी इन गाॾीअ में चढ़ी वई आहे। मुंहिंजो हा, ॾिसां पियो, अंधो आहियां छा? चई गाॾी सॼो प्लेटफार्म छॾे वई आहे, पर हीअ इन खे चइबो आहे प्यार। अड़े मुंहिंजो जिन, हुनजी मुसीबत वञे पई, हू तॾहिं एतिरो ख़ुशि आहे। पर कुल हा, मर्द सड़िया घणेई वेठा आहिनि, पर छा कनि? मर्द गाबो, हा, घर खां ॿाहिरि निकितो त बाबो, पर जे घर में घिड़ियो त गाबो। मां पाण गाबो आहियां, कहिड़ी धूड़ पायां? जया जे साम्हूं थोरी कुछी सघंदो आहियां, भॻवान जो कसम। ऐं मां त, मूंखे यादि आहे, मां शादी कई 3.5 महीने खां पोइ मां गाबो थी वियुसि। हा, मूंखे यादि आहे, तारीख़ ताईं यादि आहे। छो जीअं मां शादी करे आयुसि त नेचुरली उन ज़माने में 38 साल अॻु में मोबाइल ते जवाब कोन हुआ, ऐं लैंडलाइन फ़ोन तमामु घटि घरनि में हूंदा हुआ। भई हिकिड़े में आहे त वरी 50 में कोन्हे, 50 ॼणा वरी पी ते हलंदा आहिनि, माना परमानंद प्यासी। पोइ हाणे मां हुते
मुंहिंजी जेका ससु माउ खे त जोरी लॻंदी न, हूअं न्याणियूं माउ जूं दादिलियूं पीउ जूं दादिलियूं हूंदियूं अथव, पर जॾहिं हलियूं वेंदियूं आहिनि न पोइ माउ खे बि यादि ईंदी आहे। पोइ मुंहिंजी ससु चंडी रोज़ु हिकिड़ी चिठी लिखे, 2.5 आने लिफ़ाफ़ो मिलंदो इनलैंड लेटर ब्लू कलर जो, रोज़ हिकिड़ो इनलैंड लेटर 3 पेज भरे लिखंदी। लिखंदी छा हुई तव्हां बि ॿुधंदव, तव्हांजा बि आंटा वखा सड़ी वेंदव। हा, मुंहिंजी बचड़ी, मुंहिंजी मिठड़ी, मुंहिंजी साईं ॾिनी, मुंहिंजी सुठे में सुठी, मुंहिंजी उचे में उची, मुंहिंजी लुचे में लुची, मुंहिंजी बचड़ी, मुंहिंजी जयाड़ी, मुंहिंजी बकरी, मुंहिंजा पुट, मूं कल्ह तोखे ॾाढो पे यादि कयो, तोखे यादि करे एॾो रुनी आहियां जो सॼो टुवाल पुसी वियो। ऐं ख़बर अथई तुंहिंजी यादि छो आई, छो जो कल्ह मूं दाल पे रधी, अॻु में जॾहिं तूं हूंदी ऐं मां दाल रधींदी हुअसि सदाईं थूम तूं छिले ॾींदी हुई। हाणे पुछीसि बुछड़े बुड़ जी टके जी थूम छिलाइण लाइ 2.5 आने लिफ़ाफ़ो विञायो अथई। ऐं हर चिठीअ जे आख़िरीअ में 3 लाइनूं परचाणीअ जूं मूंखे बि लिखंदी मुंहिंजी ससु। मूंखे छा लिखंदी, मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजा मिठड़ा, मुंहिंजा साईं ॾिना, मुंहिंजा सदोरा, मुंहिंजा ॻाढ़ा ॻाढ़ा, मुंहिंजा शेरा ॿिला, मुंहिंजा नाठीअड़ा, मुंहिंजा पुट, मूं तोखे लखनि जी धीअ कढी ॾिनी, ॼण अहसान करे छॾी। वरी डेली परचाणी साॻी परमानंद खे त मुंहिंजा बचड़ा, मूं तोखे लखनि जी धीअ कढी ॾिनी। मां बि 10 ॾींहं पढ़ी साॻी ॻाल्हि, आंटा सड़ी आहे। पोइ मूं बि चयोमांसि, लिखियोमांसि, मुंहिंजो रोज़ पई चई त मूं तोखे लखनि जी धीअ कढी ॾिनी, मूं तोखे लखनि जी धीअ कढी ॾिनी, हाणे 50,000 में वापसि खपनि। ससु जा त 2 विया 6 विया। चई का साई नाठी आहे, हा मूंसां ईअं पियो ॻाल्हाए त मुंहिंजी हुन बकरीअ जो कहिड़ो हाल कंदो हूंदो। त मुंहिंजी ससु टेंशन में अची वई। ऐं माई ॾिसिजो कॾहिं टेंशन में अचे न, या त वेंदी महाराज वटि, महाराज को ॾसु ॾे, या वेंदी गुरू जे दरबार में, उते वञी चवंदी भाई साहब को वचन कढ, ही नाठी कासाई जहिड़ो मिलियो आहे। मुंहिंजी ससु त वई सिधी महाराज वटि, महाराज छठियूं त तो मिलायूं, तॾहिं त तो चए त छोरी ॾाह न लहिणे, हीअ त ॿाना बि नथी लहिणे। हे चई छठी उन सां मिलाई, तुंहिंजे धीअ सां को तुंहिंजी कोन मिलाई हुई। चई हाणे ॾसु ॾे भाई। महाराज ॾसु ॾिनो, ऐं उहो ॾसु चई तुंहिंजे धीअ खे लिखी मोकिलीसि, 40 ॾींहंनि ताईं इहो ॾसु करिणो पवंदसि। पोइ 40 ॾींहंनि खां पोइ बिल्कुलु इहो जेको तुंहिंजो नाठी ज्वालामुखी आहे न, पोइ थी वेंदी बर्फ़ जी फैक्ट्री। चई बसि पोइ ठीकु आहे। ओॾी महिल ई चिठीअ में लिखियईंसि। जया बि चिठी पढ़ी करे ऐं यकदमि तओ चाढ़ी। हा ॾसु छा हो, तव्हां बि थोरो ध्यानु सां ॿुधी वठिजो, अलाए केॾी महिल कंहिंखे कमु अची वञे न। इहो ॾसु जया खे लॻो, ॿियनि खे मूं केतिरनि खे ॾिनो आहे उन्हनि खे लॻो आहे। ॾसु ईअं हो त भई 40 ॾींहंनि ताईं जेको पहिरियों फुल्को तए मां कढे, ध्यानु ॾिजो, 40 ॾींहंनि ताईं जेको पहिरियों फुल्को तए मां कढे उहो ॻाढ़ी गांइ खे खाराए। ॻाढ़ी माना ब्राउन कलर जी गांइ हूंदी आहे न, उन खे। ऐं जेको आख़िरी फुल्को तए मां कढे उहो वरी कारे कुते खे खाराए। चंडीअ पहिरियों फुल्को कढियईं, कोसो ई कोसो तए तां कढी मुंहिंजे तिरीअ ते रखी। चई वञ हाणे ॻाढ़ी गांइ खे खाराए अच। हाणे गांयूं घणेई ॻोल्हियां, चिटकंबरियूं लभनि, अछियूं लभनि, कारियूं लभनि, ॻाढ़ी लभे ई न। पोइ कॾहिं अधु कलाक में लभे, कॾहिं मुने कलाक में, हिकु दफ़ो त 2.25 कलाक थी विया रुली रुली उस में मां ॻाढ़ो थी वियुसि, पर ॻाढ़ी गांइ न लभे। मूं चयो अॼु त जया खे तो ॻाढ़ी गांइ सम्झी वियो फुल्को खारायांसि। कहिड़ी धूड़ पायां, वापसि अचां वेठो त रस्ते ते हिकिड़ो छुड़ियल दांत बीठो ॻाढ़ो। मुंहिंजो ॾींहुं पार्सल इन गई। मां त ढगे खे फुल्को ॾेई जो घर पहुतसि। जया पुछी, चई न दुकान ते कोन अथई वञिणो, पेनू फ़क़ीर किथे पियो पिनी। अड़े मुंहिंजो जया ॻाढ़ी गांइ पे ॻोल्ही, अॼु त लधी कोन। चई हा, पोइ फुल्को केॾां वियो, पाण खाई वई छा? ऐं मुंहिंजो चंडी गांइ जो फुल्को मां छो खाईंदुसि? चई पर चई थो त गांइ बि कोन लधी ऐं हथनि में उहो फुल्को बि कोन अथई, वियो केॾां वठी जो हाय घोड़ा मचाई ॼण को माइट मुआ हुजनिसि। मुंहिंजो ई चंडी हाणे घर मां 2 घर कंदी। अदा पोइ त मूं 5,000 ॿिए ॾींहुं पाड़े वारे खे उधारा ॾिना। मूं चयो हिकिड़ी गांइ वठी अचु ॻाढ़ी, छो जो अञा 9 ॾींहं कढिया आहिनि, 31 ॾींहं ॿिया कढणा। हा मुंहिंजो खीर वञी तूं पीजा, मूंखे रुॻो हिकिड़ो फुल्को खाराइण ॾिजां। इहो बि सुठो शुख़ुरु हो जो मूंखे अञा कारो कुतो ॻोल्हणु कोन वञिणो पवंदो आख़िरी फुल्के लाइ, छो जो मूं वारो सालो अञा टिके ई पियो।
अॻे ज़माने में लेंडू जेको सालो ईंदो न पोइ हुनखे लेंडू सम्झी हुनखे टिकाए छॾींदा महीनो 2 महीना। हाणे जीअं तीअं करे 40 ॾींहं पूरा थिया, 41 ॾींहुं थियो। 41 ॾींहं पहिरियों फुल्को त निकिरंदो न, चंडीअ पाए मूंखे ॾिनी, चई ॾे बरो ऐं वञी दुकानु खोल, खाई धूड़ पाए विस। 10-15 ॾींहंनि ताईं रोज़ु चंडी पहिरियों फुल्को मूंखे खाराए मोकिले। हाणे चवंदा आहिनि जहिड़ो अन्न तहिड़ो मन। हाणे गांइ जो फुल्को जो 15 ॾींहं खनि मूं खाधो त गांइ त कोन थी सघियुसि पर गाबो थी वियुसि। हा, अॼु ताईं गाबो आहियां। आख़िरी फुल्को वरी मायुनि खे तरे खाइण जी आदत हूंदी आहे, ॾिसंदी न भई देगड़ीअ में बि पासराटियुनि खां भाॼी चंबड़ी पई आहे। हा, पोइ आख़िरी फुल्को कढी तए मां ढिड़िंग घुमोटो ईअं ॾींदी जीअं हुनखे देगड़ी मलणी बि न पएसि। पोइ रोज़ 15 ॾींहंनि ताईं उहो जो कुतनि वारो फुल्को जो पाण खाधई, अन्न जो त असरु ईंदो। मूंखे मां दुकान तां लॻाईमांसि फोन, मुंहिंजो जया मुंहिंजो मरी वियासीं। ही कुतनि कॾहिं फोन वरिता? कटियो फोन, वरी नई साईं लॻायो, मुंहिंजो जया मां प्यासी। पोइ सम्झ में मूंखे बि अची वियो त ही अन्न जो असरु आहे, नथो पुॼी सघिजे मायुनि सां। ऐं भॻवान जो कसम, तव्हां पंहिंजे घरवारीअ खे आज़माइण लाइ अॼु हिकिड़ो ॾस थो ॾियांव। तव्हां पंहिंजी घरवारीअ खे 5 लख जो सेट वठी ॾियोसि डायमंड जो, ख़ुशि थींदी पर ॻाईंदी कोन। पर रुगो मानस वटि वई हुजे उल्हासनगर, हा, ऐं मानस रुगो 20 रुपए जी न रुगो पाणी पूरी बि खाराए आयसि, सॼे 3 ॾींहं गुरड़ी कोन कंदी, सॼे शहर में हुल मचाईंदी। ऐं मां मम्मीअ वटि वियसि, वीचारी मूंखे ख़बर अथई उते सीरू चौक ताईं वठी हली, उते वीचारी मूंखे गुपचुप खाराए आई। ए जिंद मुंहिंजा 5 लख छुटा, माणे जा 20 अञा पेट में पिया अथई। नथो पुॼी सघिजे मायुनि सां। हा, मां न को ॾाजो वरितो, न ॾेवण, न भॻवान जो कसम अॼु ताईं भई 50 रुपया भई ख़र्ची जे रूप में उनजी धीअ खे बि कोन वठणु ॾिना आहिनि। छो जो अॼु जेको कलेजे जो टुकुर न्याणी तो कढी ॾियो, हा, इन खां वधीक नेमत आहे छा? इहा हक़ीक़त अथव, ज़िंदगी जी सचाई। ऐं मुंहिंजी बचिड़ी वेठी आहे, न्याणी जो कसम पुछोसि हिन खां, कॾहिं तो भई नानाणनि में को 5 रुपया ख़र्ची न, पर तंहिंखां पोइ माइट आहिनि न, उनखे ख़बर हूंदी आहे असांजी न्याणी खे छा वणंदो आहे। त मुंहिंजो सावरा आहे न आदिवासी इलाइक़े में, इहो दाहोद, हा, गोधरा। पोइ उते जी हिकिड़ी बेकरी जा टोश भला थींदा आहिनि। पोइ मुंहिंजे सावरे ॻोठ मां न को कारो कुतो बि ईंदो आहे त 2 किलो टोश हुनजे ॻीचीअ में लड़काए छॾींदा आहिनि। पोइ कुतो ईअं ॻिच खणियो जो वेस, ॾिसंदी टोशूं था पक ई पक गणेश बेकरीअ जा, खोलींदी, ॾिसंदी, ख़ुशि थींदी, वरी वेड़े रखी छॾींदी। ऐं जया खाई पूरा कर, मुई सुकी सड़ी वेंदई, चई ईअं कीअं खां, मम्मीअ मोकिलिया आहिनि न, ॼण माणस हुन में पई आहे भई उहा न खाॼी वञे। सो बि हिकिड़ो ॾींहुं न, रोज़ खोलींदी, ॾिसंदी, वरी वेड़े रखी छॾींदी। टोश पिया टेंशन में अची वेंदा असांजा, उहे चवंदा असीं कॾहिं खाजंदासीं। हा, 2 टे दफ़ा त टोशनि मूंखां पलव पारायो आहे, ॾाढी पलव पाए, पर मां हूंदासीं खाॼूं। हा, पर माना न्याणी जे लाइ पेका माना परमात्मा जो घर। ऐं दोस्तो ॿुधायां मां हिकु न्याणी जो पीउ आहियां, हिकु न्याणी जो सहुरो आहियां, हिकु न्याणी जो ॾाॾो आहियां। मूंखे ख़बर आहे न्याणियूं केॾियूं मिठियूं थींदियूं आहिनि, ऐं न्याणियूं त साक्षात विश्वास जूं देवियूं थींदियूं आहिनि। तव्हांजे घर में न्याणी हुजे ऐं पुटु बि हुजे, तव्हां पंहिंजे पुट लाइ को छोकिरी ॾिसी अचिजो ऐं तव्हांजे पुट खे अची ॿुधाइजो, पुट मां तुंहिंजे लाइ छोकिरी ॾिसी आहियां, मूंखे वणी वई, इन करे मां हा करे आयो आहियां। त छोरो जवाबु ॾींदव त पोइ पणजण बि तूं ई वञिजां, हा करे आयो वई। इहे ई अखर पंहिंजी न्याणीअ खे अची चइजो त बेटा मां तुंहिंजे लाइ हिकिड़ो राजा जहिड़ो घोटु ॾिसी आहियां, बेटा मूंखे ॾाढो वणियो, मां त हा करे आयो आहियां। न्याणी तव्हांखे जवाबु कोन ॾींदी, तव्हांजे साम्हूं को सवाल पैदा कोन कंदी, छो जो उहा न्याणी आहे।
न्याणी माना साक्षात विश्वास जी देवी। अब भाई अब परचाणी पोड जो ना यार 2 मिनट हट सच्ची गाल मस मस कमलेश भाऊ दुबई वारा साड़ा हाणे पिया कढो हिसाब किताब हिते जो हिते ई ॾेई छॾियो। हाँ हाँ अलाए ॻाल्हि कहिड़ी पे कई। हाँ न्याणियूं जया क्या बात है। जया का जहिड़ी तहिड़ी आइटम बि कोन अथव। हाँ हाँ जया त मुंहिंजी ज़िंदगी अहिड़ी मुंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो हिकिड़ो अवतार थी आई आहे। मस्ती पंहिंजी जॻह ते खोड़ थी वई ऐं पई थींदी ज़िंदगीअ में। पर दोस्तो जेकॾहिं जया जहिड़ी वाइफ मुंहिंजी ज़िंदगीअ में न अचे हा त ही परमानंद बि अहिड़ो त न हुजे हा। सैल्यूट आहे उनखे, सैल्यूट आहे उनजे विश्वास खे, सैल्यूट आहे उनजे प्यार खे। मां त अॼु ताईं बि शुरू खां वठी महीने में 22 ॾींहं ॿाहिरि ई रहंदो आहियां प्रोग्रामनि में। पर मुंहिंजी गैरहाज़िरीअ में पाण जॉब बि करे ऐं उन खां पोइ मुंहिंजा 2 ॿार निपाए ऐं उन्हनि खे संस्कारनि सां निपाए करे वॾो कयो अथई। ऐं अॼु ताईं बि जेको आहे सो मुंहिंजी गैरहाज़िरी में मुंहिंजनि बच्चनि खे संभाले वेठी। एॾी वॾी क़ुर्बानी ॾे का सिंधियाणी। हीअ त अलाए किथां मूंखे त लॻे थो धरतीअ मां का खोटे कढी अथनि। हा ॿी ॻाल्हि ॾियारीअ जी राति हर कंहिंजे घर में पूॼा थींदी आहे। लक्ष्मी माता जी कंदा आहियूं। हे मुंहिंजी न्याणीअ जो कसम हिन ॾियारीअ खां असांजे घर में मुंहिंजी नुंहुं बि आहे मुंहिंजी वाइफ बि आहे। पहिरीं उन्हनि खे सोफ़ा ते विहारे पहिरीं आरती इन घर जे लक्ष्मियुनि जी कंदा आहियूं। सैल्यूट आहे उन्हनि खे। छो उहा त पने ते छपियल आहे उहा असां ॾिठी थोरी आहे। हिन ई त हीअ त साक्षात लक्ष्मी, साक्षात लक्ष्मीअ जो अवतार उहो रूप उहा मुंहिंजी जया। बाक़ी ॿी डिज़ाइन जे ॿिए पासे ॾिसूं भई तस्वीर जो सिके जो ॿियो पासो रही त नथा सघूं न। चई चरी वणे बि कोन, चरी खां सवाइ सरे बि कोन। हा शादी करे आयसि न ॿुधायो मां हुई दरियाशाह जी देॻ त मां चयो हिन रथ खे साल में 1 दफ़ो ई रुगो रथ यात्रा जे ॾींहुं घर खां ॿाहिरि कढिबो। हा कोन वठी वियोसांसि 3 महीना थी विया। अखियूं सुॼी वियसि रोई रोई। चई एॾा मुंहिंजो ॾोह कहिड़ो। ही शरीर त जेको मूंखे परमात्मा ॾिनो आहे तव्हां मूंखे को किथे घुमणु वठी हलिया आहियो, को पिक्चर में, को नाटक में, को किथे के प्रोग्राम में, को मंदर में, को टिकाणे में। मुंहिंजो ॾोह कहिड़ो। मां छा थी करे सघां हिन शरीर सां। मुंहिंजो जिन रंधो त हणाए सघी थी। छा थी करे सघां। रोअण लॻी त मुंहिंजो हल जिन जी पिनाए थो अचे वठी वियोसांसि बाग़ में। भॻवान जो कसम को ऑटो रिक्शा वारो खणण लाइ तयारु कोन। हा हा पंध गीले वियोसांसि बाग़ में वियासीं। सहकी पई वीचारी भला हेॾी सारी ॼण बहिराणो पाण खणी आयो। अची जो ते थकिजी पई। बाग़ में उहो बेंचूं हूंदियूं आहिनि न, किथे पथर जूं हूंदियूं आहिनि, किथे काठ जूं। सो काठ जी बेंच हुई। मुंहिंजो वे मरी न पई। वेठी भॻवान कसम विच उहा जेका काठ जी बेंच विच मां चिॿी थी वई। ऐं मुंहिंजो उथ चंडी सरकारी बेंचूं थी भञी। वरी पासे मां हिकिड़ी पथर वारी हुई। मुंहिंजो इन ते वेठी हिकिड़ो कुल्फिन वारो लंघियो हो न, मटका कुल्फी। साइकिल जे पुठियां मटको रखी मटका कुल्फी वाले रबड़ी मलाई वाली। सो सद थियसि। चई हेॾा मूंखे हिकु कुल्फी वठी ॾियो न। हे मुंहिंजो वे जिन्नत जे लाइ मां कुल्फा थो वठी अचां। वियुसि डोड़ पाए मुंहिंजो 2 कुल्फा ॾिनई। मुंहिंजो घणा पैसा। चई 60। मुंहिंजो वटि 60 रुपया ॾेई 2 कुल्फियूं वरितमि। हिकिड़ी चूसींदो अचां, ॿी वरी जया जे लाइ लोॾींदो अचां। वापसि जेॾी महिल जया ताईं पहुतुसि त मुंहिंजी बि अधु कुल्फी त पूरी थी वई ऐं जेका जया जे लाइ हथ में उहा ॻरे पई। सो ॻरंदे ॻरंदे मुंहिंजी बांह बि कारी टी-शर्ट मां वाइट थी वई। हेॾां जीअं जया ताईं पहुतुसि त जया जी का पुराणे ज़माने जी हिकिड़ी साहेड़ी उहा हुते गॾियसि। उन पुछियसि जया मुई तूं हिते। चई हा मां हिते।
ची तूं हिते कीअं? ची मुंहिंजा सावरा हिते, मुंहिंजी फैमिली हिते, मां हिते शादी करे आई आहियां। ची हा ॿियो? एतिरे में मूं वञी कुल्फी ऐं करमनि में जया खे मुंहिंजो वठि। जीअं कुल्फी ॾिनीमांसि त उन जी साहेड़ी मूंखे ॾिसणु लॻी टेॾी नज़रुनि सां। वरी मां जो इहो कुल्फीअ खे चूसियां पियो, चंडीअ मुंहिंजो गिटो पटियई। मुंहिंजो गिटा छो हेठी पटे? वरी थोरी किटकिटाड़ी कई। वरी चंडीअ उन साहेड़ीअ छा कई, पंहिंजे पर्स मां हिकिड़ो चॉकलेट कढी ॾिनी। थी खा। मूंखे ॾंदड़ पिया पवनी, करे छा वेठी? सेटिंग पई करे, छा पई करे? नेठि जया खां ई पुछई, मुंहिंजो गिटो पटे। पुछीसि, जया ऐं सच ॿुधाए मुई, तुंहिंजो पहिरियां वॾो पुट जो हीउ आहे न? आंटा सड़िया बचा। मां त उन ॾींहुं कसम खणी छॾियो त हिन जिन खे 12 महीने, हा बसि हिन जिन खे कॾहिं मरी बि पई न त हिन जे लाश सां गॾु मसणनि में बि कोन वेंदसि, न त माण्हू पुछंदा, ॿुधाए माणे मुई कीअं? 9 महीना ॿिया लंघे विया, हराम जो किथे वठी वञासीं। हिकिड़े ॾींहुं पाण ई निकिती, असांजो घर हूंदो पालनपुर में स्टेशन जे पुठिए पासे, सो स्टेशन जी जेको ॾाकण हूंदी आहे न, ब्रिज, ॾाकणीअ चढ़ी 80 खनि ॾाका, वरी 80 ॾाका हेॾां लही आई त वीचारी सहकी पई। उते हिकिड़ो टांगे वारो बीठो, ऑटो रिक्शा वारा त खणंदा ई कोन हुआ जया खे। टांगो हिकिड़ो बीठो, सो पुठियां पैरदान ते पेर रखी हुनखे हैंडल खे झले, जीअं न थोरी दॿ ॾेई मथे चढ़ण लॻी त हू टांगे वारो घोड़े सूधो अॻियां मथे खॼी आयो। ओ जी दादी, ओ दादी इहो पेर परे कर, मुंहिंजो घोड़ो मरी वेंदो। हिन जीअं पेर पासीरो कयो, घोड़ो मथां किरियो, वीचारे जूं घोड़े जूं पाण ढकणियूं भॼी पयूं। सो टांगे वारे खां पुछई, अदा टांगे वारा तूं मांखे हाउसिंग बोर्ड वठी हलंदे छा? हे चई, मुंहिंजी भेण मां तोखे यमलोक बि वठी हलंदो मैं, पर ॾाही थी, थोरो परियां थी ॻाल्हाए, छो जो मांखे तो मां भउ तो थिए। चई भला पैसा घणा वठंदे? चई पैसा त हाणे अदी मुंहिंजो रेट लिस्ट एक्चुअल में वेट ते ठहियलु आहे, तुंहिंजो वेट घणो आहे उहो ॿुधाए त मां पंहिंजो रेट ॿुधाई। चई हाणे मूंखे कहिड़ी ख़बर, मां त 12 महीने खां पोइ त अॼु घरां निकिती आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो घणो वज़न आहे। पर जंहिं ॾींहुं मां शादी कई न, उन ॾींहुं ब्यूटी पार्लर में मूं पंहिंजो वेट कयो हो, उहो ॿुधाई। चई ॿुधाए? चई उन ॾींहुं त 123 किलो हो। हुनखे ॾंदड़ पइजी विया। चई न चरियो पई बणाई, हींअर घटि में घटि 200 हूंदई। चई पर कीअं थो चई? चई साम्हूं स्टेशन ते बीठी आई, अंदरि ॾिसूं मशीन पई थिए, उन मशीन जे मथां वञी पंहिंजो पाण रख, हिकिड़ो कॉइन कढ, उन में विझ, टिकेट निकिरंदी, उन ते तुंहिंजो वज़न लिखिजी ईंदो। वीचारी वई उते चढ़ी बीठी जो उन वेट मशीन जे मथां, त उन ते हिकिड़ो सूचना लिखियल हूंदी आहे, कृपया सफ़ेद और लाल चक्कर रुकने पर ही सिक्का डालें। ये जो चढ़ी बीठी, चक्कर घुमियो, घुमण खां पोइ बीहणु खपे, हराम जो बीहे, ॼण हेलीकॉप्टर वांगुरु हलणु लॻो। नेठि 2 टे ठोंशा हईंसि मशीन खे, ॿुट बंदि थी वई मशीन। कढी जो कलदार विधई, 7 सेकेंडनि में टिकेट निकिरंदी आहे, पर टिकेट न निकिरे। वरी 15 मिंटनि ताईं वरी 2-4 ठोंशा ॿिया हईंसि। ठोंशा जो हईंसि त नेठि हिकु टिकेट निकिती, उन ते लिखियलु हो, कृपा करके 10-12 आदमी एक साथ न तुले। ये चई मां अहिड़ी ॻरी आहियां जो मुई मिशन बि मूंखे नथी तोरे, इन जीअण खां त मरण भलो। सो चंडी वापसि घर आई, मथे टेरेस ते चढ़ी वई, टेरेस तां वञी पंहिंजो पाण छॾी, मां दुकान ते वेठोसि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त पाड़े वारो डोड़ंदो आयो, चई परमानंद मुंहिंजो छा आहे? चई परमानंद मुंहिंजो छा आहे? चई परमान, अरे आहे छा? चई यार भाभी मथां किरी पई आहे। मुंहिंजो सच ॿुधाए, मस्ती त कोन पियो करी। ए चई बुछड़ा उहो मथां किरी पई आहे, हुनखे अस्पताल खणाए विया, हल वठी विया मूंखे बि अस्पताल में। भॻवान जो कसम ॾिसी मुंहिंजा बि आंटा पिया सड़नि। चंडीअ खे 6 नलकियूं चढ़ियूं पयूं हुयूं, नक मां ॾे त ॿ पंहिंजो ऑक्सीजन जूं, ॿाहुनि मां ॾे त ॿ ब्लड जूं, पेरनि मां ॾे त ॿ जेको आहे सो ग्लूकोज़ जूं। 6 खार अहिड़ा लॻनि जो इहे 6 नलकियूं छिके कढांसि। पर कीअं कढां? उन जा पेका वेठा, कहिड़ी धूड़ पायां? मूंखे शेवा करणी पई। हिकिड़ो ॾींहुं शेवा कई, ॿियो ॾींहुं शेवा कई, नेठि 3 ॾींहुं काढ़े तते महिल होश आयुसि, मूं ॾे निहारी। चई हेॾा मां अञा जीअरी आहियां। अरे मुंहिंजो जया
तूं त जीअरी वेठी आ पर जिन टिन ॼणनि जे मथां तूं किरी ऐं उन्हनि टिनी जूं पगड़ियूं अॼु 5 बजे आहिनि। दोस्तों, कुछ बि चओ, पर जेकॾहिं इंसान जे जीवन में पत्नी न हुजे हा त कोई बि पति अहिड़ो न हुजे हा। इहे ई आहिनि जेके असांखे छिके छिके ऐं तयारु कनि थियूं, असांजे परिवार खे हलाइनि थियूं। इन करे मां त चाहींदुसि ऐं हिकिड़ो मैसेज ई पियो ॾेई वञा त जेकॾहिं तव्हांजे घर में पुटु हुजे, तव्हांजे घर में पुटु ॼमे त रुगो घर जा 4 भाती गॾिजी करे मिठो वात कजो। पर जेकॾहिं तव्हांजे घर में कंहिं न्याणीअ जो, कंहिं कन्या जो जनमु थी वञे त सॼे शहर खे मिठो वात कराइजो यार, सॼे शहर खे मिठो वात कराइजो। छो जो इहे ई त न्याणियूं आहिनि। चवंदा आहिनि पुटु त कुल जो शान आहे, पुटु रुगो हिकिड़ो ई कुल तारींदो आहे, सो बि जेकॾहिं पुॼंदुसि त। पर न्याणियूं जनमु वठण सां ई ॿिनि परिवारनि जी इज़त पंहिंजे कुल्हनि ते खणी सघण जी हिमत खणी ईंदी आहे। त दोस्तों, न्याणी चइबो छा कया? न्याणी माना जेका पंहिंजे माता पिता जो घर छॾे ॿियनि जे घर में वञी दिया ॿारे ऐं उन घर खे रोशन करे, उन जो ई नालो न्याणी हूंदो आहे यार, उन जो ई नालो न्याणी हूंदो आहे। ऐं जेका असांजो वंश वधाइण जे लाइ पंहिंजे गर्भ में 9 महीना उन बालक खे रखी वरी उनखे जनमु ॾेई करे ऐं जनमु ॾियण खां पोइ वरी पाले पोसे वॾो करे, पर उते बि पंहिंजो नालो न ॾिए, उन जो ई नालो न्याणी हूंदो आहे। हिकु दफ़ो वरी सैल्यूट। साईं, थैंक यू, धन्यवाद।